Welcome to Time News Studios. You are watching HBN Bulletin. यकीन करियो त फ़ौज मुख़ालिफ़ बयान ॾींदड़ समूरनि माण्हुनि जो इलाज थींदो। इदारनि ते हमला कंदड़नि खे न छॾींदासीं। उहे फ़ौज खे चूंडियल हुकूमत खे कहराइण जो चई रहिया आहिनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो कयचा में मचसाने जे मुतासिरनि सोशल मीडिया सां वाॻियल माण्हुनि सां ॻाल्हियूं। इमरान ख़ान चयो त पाकिस्तान जी तारीख़ में पहिरियों भेरो जमहूरी दौर में इदारनि खे बदनाम कयो पियो वञे। सभई बेशरम ऐं करप्ट मुंहुं ख़िलाफ़ गॾु थी विया आहिनि। पूरी दुनिया में संदन करप्शन जा चर्चा आहिनि। सॼी दुनिया में माण्हू करप्शन ख़िलाफ़ निकिरंदा आहिनि। PDM पहिरीं तहरीक आहे जेका करप्शन जे हक़ में अवाम खे ॿाहिरि आणणु चाहे थी। इहो चोरुनि ऐं फौरुनि जो टोलो आहे जंहिं लिखत में इनारो घुरियो ऐं ब्लैकमेल करण जी कोशिशि कई। कोयचा में वज़ीर आज़म सां मुलाक़ात दौरान हज़ारा बिरादरी जो ब्लैकमेलिंग वारे बयान ते एहतजाज। MWM अॻवान आख़िर रज़ा चयो त वज़ीर आज़म वज़ाहत कई त हुन ब्लैकमेलिंग वारो जुमिलो मुज़ाहिरीन लाइ न पर PDM क़यादत लाइ इस्तेमालु कयो हो। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी विमेन यूनिवर्सिटी में मचसाने जे मुतासिरनि ऐं हज़ारा बिरादरी जे नुमाइंदनि सां मुलाक़ात। पोरियतनि जे क़त्ल ते ताज़ियत। कोयचा में गवर्नर बलोचिस्तान ऐं वॾे वज़ीर ॼाम कमाल सां मुलाक़ात बाद वज़ीर आज़म जी सदारत में अमन अमान बाबति अहम इजलास। मचसाने की जांच में अगभराई समेत सूबे की मजमूई सूरत हाल से ब्रीफिंग। वज़ीर आज़म कोयचा जो दौरो मुकम्मल करण बाद वापस इस्लामाबाद रवानो थी वियो। मच में कत्ल कयल 10 पोरियतन जा लाश कोयचा में इज्तिमाई तौर दफनाया थिया। कोयचा की दरगाह वली असर में जनाज़ा नमाज़ बाद लाशन की हज़ारा टाउन कब्रिस्तान में तदफीन। जनाज़ा नमाज़ में वफ़ाक़ी सूबाई वज़ीरन सूदो समेत माण्हुनि जी शिरकत। मच में हज़ारा बिरादरी के पोरियतन के बेदर्दी से कत्ल कयो वियो हो। हुकूमती कमेटी से ॻाल्हियूं कामयाब थियण बाद हज़ारा बिरादरी 6 ॾींहनि खां जारी धरणो ख़त्म कयो हो। नवाज़ लीग सिंध में ख़ाली थियल तकनि ते नंढी चूंड दौरान पीपल्स पार्टी के साम्हूं पंहिंजो उम्मीदवार न आणण जो फ़ैसिलो करे वरितो। लाहौर के मॉडल टाउन में मरियम नवाज़ ऐं ॿियनि अॻवाननि जी गॾियल सदारत हेठि पार्लियामानी बोर्ड के इजलास दौरान नंढी चूंड में हिस्सो वठंदड़ उम्मीदवारनि जा इंटरव्यूज़ कया विया। इजलास बाद नवाज़ लीग अॻवान एहसन इक़बाल चयो त संदन पार्टी PDM में शामिल जमातनि सां गॾिजी नंढी चूंड में हिस्सो वठण जो फ़ैसिलो कयो आहे। उम्मीद आहे त PDM पंजाब में असांजी खटियल सीटुनि ते नंढी चूंड दौरान नवाज़ लीग जो साथ ॾींदो। वफ़ाक़ी सरकार तरफ़ां हिस्से की रक़म न ॾियण सबब सिंध में तरक़ियाती रिथाऊं रोलड़े जो शिकार थी वयूं। वॾे वज़ीर मुराद अली शाह टंडोल हयार के दौरे दौरान चयो त PDM में के भी इख़्तिलाफ़ न आहिनि। सिलेक्टर्स बि हाणे इमरान ख़ान मां बेज़ार थी चुका आहिनि। अवाम मौजूदा हुक्मराननि खे जल्द ऐवाननि मां कढी ॿाहिरि उछले छॾींदो। सेनेट ऐं ज़मीनी चूंडनि में PTI लाइ मैदान ख़ाली न छॾींदासीं। PTI जे हुकूमती दौर में महांगाई चोट चढ़ी वई। हुक्मरान कुझु ॾींहनि लाइ शयुनि जा अघ घटाए सम्झनि था त अवाम खे रिलीफ मिली वियो। तारीख़ में पहिरियों भेरो NAB के सेनेट जो इजलास सॾायो वियो आहे। डिप्टी चेयरमैन सलीम माधवीवाला चयो आहे त चेयरमैन NAB के सवालनि जा जवाब ॾियण लाइ सॾायो वियो आहे। हू पहिरियों बि अची चुको आहे। मां पहिरियां पुलिस जी शिकायत कंदा हुआ, हाणे NAB ख़िलाफ़ दाहूं कंदा आहिनि। कारोबारी माण्हुनि जा केस APCCI हवाले कया वञनि। APCCI NAB खां न रिझे। पंजाब ऐं KP सरकार ओपन बैलेट ज़रिए सेनेट चूंडनि की हिमायत करे छॾी। ॿिन्ही सूबनि जी हुकूमतुनि तरफ़ां सुप्रीम कोर्ट में रिपोर्ट जमा। पंजाब सरकार मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त सेनेट चूंडनि दौरान वोटर्स की ख़रीदारी ऐं विकिरो वॾो मसइलो आहे। मौजूदा सूरत हाल में सेनेट चूंडनि खे शफ़ाफ़ बणाइण अंतर आहे। सेनेट चूंडूं रुगो आइन न पर इलेक्शन एक्ट 2017 तहत भी कराए सघजनि थियूं। KP हुकूमत रिपोर्ट में इस्तदा कई आहे त सुप्रीम कोर्ट राय ॾे त सेनेट चूंडनि लाइ हुकूमत इलेक्शन एक्ट 2017 में तरमीम करे सघे थी। ओपन बैलेट ज़रिए सेनेट चूंडनि लाइ कानून में तरमीम लाज़मी आहे। सुप्रीम कोर्ट ओपन बैलेट ज़रिए सेनेट चूंडनि बाबति सदारती रेफरेंस ते वफ़ाक़ ऐं सूबाई हुकूमतुनि खां जवाब तलब कयो हो।
कराची के साइट वारे इलाके में फैक्ट्री के खौफनाक बाहि के नतीजे में 8 पौरियत सड़ी जख्मी। रेस्क्यू टीमुन 5 कलाकनि जी कोशिशुनि बाद बाहि ते ज़ाब्तो आणे वरितो। फैक्ट्री अंदर फाथल औरतुनि सूदो पौरियतनि खे ॿाहिरि कढियो वियो। इंतज़ामिया जो चवणु आहे त सर्टिफाइड टेंडर्स ऐं फायर ब्रिगेड गाॾियुनि बाहि ते ज़ाब्तो आंदो। नावीन रेंजर्स जी टीमुनि बि इंतज़ामिया जी मदद कई। केमिकल फैक्ट्री अंदर पेट्रोल थिनर मौजूद हुजण सबब बाहि ते ज़ाब्तो आणण में ॾुखियाइयूं पेश आयूं। वॾे वज़ीर मुराद अली शाह बाहि वाक़े जो नोटिस वठंदे कमिश्नर कराची खां रिपोर्ट तलब करे वरिती। कराची के डिफेंस वारे इलाके में मुतहिदा अगवान सलमान मुजाहिद तरफां सेल्समैन ते तशद्दुद वारी वीडियो वायरल। सलमान मुजाहिद तरफां सेल्समैन ते तशद्दुद वारो वाक़ियो 4 जनवरी ते पेश आयो हो। वीडियो में मुतहिदा अगवान स्टोर अंदर सेल्समैन ते तशद्दुद कंदे नज़र अची रहियो आहे। स्टोर इंतज़ामिया जो चवणु आहे त सलमान मुजाहिद सां गॾु 2 पुलिस एहलकार बि हुआ। सलमान मुजाहिद सेल्समैन वटि वियो ऐं खीर जा 2 खोखा रखण लाइ चयो। सेल्समैन 2 मिंट इंतज़ार करण लाइ चयो त सलमान मुजाहिद आपे मां निकिरी वियो। स्टोर इंतज़ामिया तरफां मुतहिदा अगवान ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। गौसपुर वेझो गोठ मालो चोलियानी में चोलियानी बिरादरी की बिंदुरनि में पुरानी तकरार सां झेड़े दौरान फायरिंग। ॿ ॼणा जमली चोलियानी ऐं बाबन चोलियानी गोलियुनि जो खाज बणिजी विया। धुरियुनि विच में चिकताण तेज़। खूनी झेड़े सबब इलाके में ॾहका पकड़ियल। पुलिस सूरत-ए-हाल ते ज़ाब्ते लाइ न पहुती, वधीक रतो छाण जो ख़दशो। कराची के इलाके औरंगी टाउन में 12 वरनि जो नीगर बेदर्दी सां क़त्ल। वारसन मौजिब नीगर अरबाज़ गुज़िरियल ॾींहुं चई वियो हो त गेम डाउनलोड करण लाइ दोस्त जे घर वञा थो। अॼु संदसि लाश दोस्त जे घर वेझो ख़ाली प्लॉट तां मिलियो। पुलिस मौजिब नीगर के मथे में वसनी शइ हणी क़त्ल कयो वियो। शक जे बुनियाद ते 3 ॼणनि खे हिरासत में वरितो वियो आहे। तुलभरसा गोठ सूमर नुनारी में झेड़े दौरान पीरसन अब्दुल नबी नुनारी कत्ल। नुनारी बिरादरी की बिंदुरनि में झेड़े दौरान पीरसन डंडा लगण के नतीजे में कत्ल थी वियो। वाक़े बाद मुतासिर धुर तरफां रहबर चौक तलाश रखी धरनो। मचरल माण्हुनि तरफां टायरनि के बाहियूं ऐं पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी। मक़तूल के वारसनि चयो आहे त पीरसन के सरेआम डंडा हणी कत्ल कयो वियो। इतला बावजूद पुलिस हरकत में न आई। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो नुनारी बिरादरी की बिंदुरनि में झेड़े दौरान पेश आयो। मुतासिर धुर तरफां केस दाख़िल थियण बाद कार्रवाई कई वेंदी। पाड़े में माई आ उन अग में कढियो आ मां उन के चयो मां खणा उन चयो तू बिल्कुल खण त मां पंजो रो लाहे करे बादड़ी के खयो आ। सजो पाड़ो गड थी वियो आ, सजो महलो गड थी वियो आ। इन कुरान ते मां हथ रखी चवां तो त नाड़ो ही मां पाण कपियो आ। बाल जो बाल उघाड़ो पयो नाली का सा कढियो आ। अयो बाल असां जो आ लालकाने वारो जो नहीं। बाल हितों जो आ कहीं भी माले इन माले जो आ बाल हितों जो आ। अगर मां के तवा पंजो इंसाफ दियो। लाड़कानो जी शेख ज़ैद अस्पताल में अगवा थियल ॿारड़ो कंदकोट में हथ अचण वारी पुलिस की दावा कूड़ी करार। कंदकोट पासण एहतजाज दौरान पुलिस जा पोल पधरा करे छॾिया। मुस्मात रुखसाना शेख जो चवणु आहे त लाड़कानो पुलिस तशद्दुद जो निशानो बणाए ताज़ो ॼावल ॿार खसे वई, जेको शेख ज़ैद अस्पताल में गुम थियल ॿारड़े जे वारसनि हवाले कयो वियो आहे। पुलिस शेख ज़ैद अस्पताल में अगवा थियल ॿारड़े जी ॻोल्हा करण बदिरां मुंहिंजो ॿार मुतासिर ख़ानदान हवाले करे छॾियो। औरत तरफां ॿार खसींदड़ पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। लाड़कानो पुलिस कुछ ॾींहं अॻु शेख ज़ैद अस्पताल में अगवा थियल ॿारड़ो कंदकोट में हथ अचण की दावा कई हुई। नवाबशाह में शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी जो लेक्चरर नसीम अब्बास चांजो कोरोना विघे लाॾाणो करे वियो। नसीम अहमद चांजो के कोरोना की तस्दीक बाद अस्पताल मुंतकिल कयो वियो हो, जिते हुन दम ॾेई छॾियो। हैदराबाद सिविल अस्पताल में कोरोना जो वधीक हिकु मरीज़ फौत। कुंभवासी मरीज़ के कुछ ॾींहं अॻु अस्पताल मुंतकिल कयो वियो हो। सेहत खाते तरफां सिंध हेल्थ केयर कमीशन में सिधी रीत मुक़ररी जो इंकशाफ। अरिड़हें ग्रेड में सीनियर वुमेन मेडिकल ऑफिसर फरहाना मेमन सिधी रीत डायरेक्टर लाइसेंस एंड एक्रीडिटेशन मुक़रर। ज़रियनि जो चवणु आहे त कानून मूजिब हेल्थ केयर कमीशन में अहम उहिदनि ते सिधी रीत मुक़ररियूं नथियूं करे सघजनि।
फरहाना मेमर जी मुक़ररी लाइ बोर्ड ऑफ कमिश्नर खां मंजूरी न वरिती वई। दादू में पीउ पारां पंहिंजी ॿी शादी एवज़ मासूम धीअ खे ज़बरदस्ती परणाइण जी कोशिश। जोही खणी वञण दौरान नीगरी चाचे खे ॾिसी रड़ियूं कयूं। चाचे जावेद खेसि पीउ अब्दुल्ला पंवर खां छॾाए वरितो। नीगरी ॿुधाए त पीउ ज़ुबैर लुंड नाले शख़्स सां ज़बरदस्ती परणाइण लाइ जोही वठी वञी रहियो हो। नीगरी औरतुनि में ॿारनि जे तहफ़ुज़ वारे सेल पहुची पनाह वरिती। पुलिस जवाबदार अब्दुल्ला पंवर खे गिरफ़्तार करण बाद केस दाख़िल करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त नीगरी निशा खे सुभाणे अदालत में पेश कयो वेंदो। टनो मस्ती वेझो ॻोठ शाह भंगिल वेझो ॾोहारियुनि सां मुबैना मुक़ाबले दौरान फायरिंग में एसएचओ सावल ख़ान बुज़दार मामूली ज़ख़्मी, सिविल अस्पताल ख़ैरपुर मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे त धाड़ेलनि सां मुक़ाबलो जारी आहे। ज़ख़्मी एसएचओ जी हालत ख़तरे खां ॿाहिरि आहे। ट्रंप बदहवासी में एटमी हमलो न करे। अमरीकी कांग्रेस जी स्पीकर नैन्सी पेलोसी जी फौजी अख़्तियारनि सां मुलाक़ात। ट्रंप जी एटमी हथियारनि ताईं पहुच रोकण जो मुतालबो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जे मुआवज़े लाइ डेमोक्रेट जो मसवदो सूमर ते ऐवान नुमाइंदगान में पेश करण जो इम्कान। मुसविदे में ट्रंप खे जल्द खां जल्द सदारत तां बरतरफ़ करण जो मुतालबो कंदे चयो वियो आहे त ट्रंप अमरीकी इदारनि ऐं क़ौमी सलामती लाइ वॾो ख़तरो आहे। ट्विटर अमेरिकी अवाम खे भड़काइण तां अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो अकाउंट मुस्तक़िल तौर बंदि करे छॾियो। ट्रंप तरफ़ां ॿिए सरकारी अकाउंट तां ट्वीट करण वारी कोशिश बि नाकाम। ट्रंप चयो त मूंखे ख़ामोश करण वारी साज़िश में ट्विटर बि मुलविस आहे। पंहिंजो प्लेटफॉर्म ठाहिण जो सोचे रहियो आहियां। नए चूंडियल सदर जो बाइडन चयो त ट्रंप अमरीका लाइ शर्मिंदगी जो कारण आहे। हलफ़ वरतारी तक़रीब में ट्रंप तरफ़ां शिरकत न करण जो फ़ैसिलो सुठो आहे। इंडोनेशिया में मुसाफ़िर जहाज़ टेक ऑफ करण खां थोरी देरि पोइ गुम थी वियो। जहाज़ जे पायलट जो कंट्रोल टावर सां राब्तो काटा। इंडोनेशिया जे अख़्तियारियुनि जो चवणु आहे त टेक ऑफ थियण जे 4 मिंटनि बाद मुसाफ़िर जहाज़ जो रेडार सिस्टम सां राब्तो काटा थी वियो। बोइंग 737 जहाज़ में 50 खां वधीक मुसाफ़िर सवार हुआ। निजी एयरलाइंस इंतज़ामिया चयो त जहाज़ 27 साल पुराणो हो। कोशिशुनि बावजूद पायलट सां राब्तो न थी सघियो आहे। गुम थियल जहाज़ जी ॻोल्हा जारी। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइन्स सां वञे थियूं बुलेटिन जी शुरूआत कंदासीं। शॉर्ट ब्रेक खां पोइ अवां ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।